जय झूलेलाल नंदलाल। काथे आए माधूमल? घर में शहर जी मशहूर अखबार लीडर तो बड़ा। छो अॼु गार्डन में कोन ईंदे छा? हाँ अचां तो बस अखबार पढ़ी पूरी कयां। जल्दी अच, अॼु मनूमल सेठ पंहिंजे माण्हूअ खां 5 शालूं मोकिलायूं आहिनि ऐं चवाए मोकिलियो अथई त हू पंहिंजो बर्थडे असां सां गॾु मल्हाईंदो। उहे 25 शालूं असां हुनखे पाईंदासीं ऐं हू असां सां गॾु केक कटाईंदो ऐं फोटो कटाईंदो। बस एतिरो ई? नाश्ते पाणी जो बंदोबस्त कयो अथई की न? हाँ उहो बि आहे। हाँ तो पोइ ठीकु आहे, मां अचां थो। नाश्ते जो हिकिड़ो बॉक्स मां उते खाईंदुसि ऐं ॿ घर खणी ईंदुसि। हाँ मां बि ईअं ई कंदुसि। कॾहिं कॾहिं त मौक़ो मिलंदो आहे फोकट में मौज करण जो। असां प्रेसिडेंट साहब खे चवंदासीं त सेठ मनूमल खे चवे त असांखे पिकनिक ते वठी हले हिकु ॾींहं लाइ फोकट में। ॻाल्हियुनि में वक़्तु न वञाए, जल्दी अच। हाँ बस जो पहुतुसि। सदोरी मां अचां थो। मां गार्डन में थो वञा, उते सेठ मनूमल जो जन्मदिन मल्हाईंदासीं। नाश्ते जो पिणु बंदोबस्त आहे, मां उते खाई ईंदुसि ऐं तुंहिंजे लाइ ऐं पप्पू लाइ मां खणी ईंदुसि। ये पोपट जे खाते मुला छो था कढो? घर में खाधो कोन्हे छा? सदोरी जेतिरो थी सघे ओतिरी पैसे जी बचत कजे। पर भी वो पैसो कहिड़े कम जो जेको तिजोरी में सड़े? बाय डैडी, बाय मम्मी। अरे केॾा न वञी? मां मार्केट तो वञा न। मार्केट में पैसा ख़र्च करे कुछ खाई ना अचिजे। मां गार्डन मां बॉक्स खणी थो अचां। पर तुंहिंजो कमु कहिड़ो आहे मार्केट में? मां जीन्स तो वठण वञा। जीन्स वठण थो वञी? पर जीन्स वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? सभु झूनियूं पुराणियूं थी वियूं आहिनि, नई त वठण जो काई। हेॾी गर्मी में जीन्स वठणे? हिन हथ में त 4 चज मिली वेंदे रबड़ वारियूं हवादार। सॼो साल पियूं हलंदे, सॼो साल। न मां जीन ख़रीद कंदुमि, मम्मी यार चौस न। क्या खादी वाली ॻाल्हि सोच। 4 चडियूं वठंदे त सॼो साल कोई कपिड़ो वठण जी ज़रूरत न पवंदे। ना कढो हाणे या नंदू साहब। बस मुझे वटिया। ऐं ॿुध, नाश्तो में खाई अचे, पैसनि जी परवाह न कजे, मूंखे त इंतज़ार करिणो आहे बॉक्स जो। हाणे तव्हां छा बीठा हिते? वञो गार्डन में, बॉक्स ख़तम थी वेंदव। ये भाॼा ॻाल्हि हटाइण जी कर, नाश्ते जो बॉक्स। तू मुंहिंजी मां तुंहिंजो। हाँ वो तो आहे, तव्हां मुंहिंजा मां तव्हांजी। ये न, तू मुंहिंजी मां तुंहिंजो। अरे बाबा शादी खां पोइ त उहो ई आहे, तव्हां मुंहिंजा मां तव्हांजी। मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो सदोरी, सिंधी फिल्म लॻी आहे। तू मुंहिंजी मां तुंहिंजो। ये हाँ तो केॾी वॾी चोटे? पैसा ख़र्च करी न त छा तेरा फिल्म पास करंदा छा? जॾहिं फोकट जी पास मिले थी त पैसा ख़र्च करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? आखिर केसि ताईं शहर जी सामाजिक संस्थाऊं नगर सेवक ऐं व्यापारी शो स्पॉन्सर कंदा रहंदा? आस्ते आस्ते उहे बि कोई बहानो ठाहे शो स्पॉन्सर करण बंदि कंदा। कॾहिं छा तव्हां फिल्म ॾिसण बंदि कंदा? इन खां त सुठो आहे हाणे टिकट ख़रीद करे सिंधी फिल्म ॾिसण जी आदत विझो। सिंधी कलाकार एॾी महिनत करे सिंधी फिल्मूं ठाहिनि था, उन्हनि जी हिम्मत वधायो। हाणे घणो सोचो न, वञी करे टिकटूं कढाइजो, न त जाओ थी पाण खे ॿाहिरि। अरे सदोरी तकड़ न कर, मां तुंहिंजो अञा इंश्योरेंस ई न करायो आहे। तो खां एॾो मोह पैसे में? छा वठो वञो, पैसा कढी करे टिकटूं वठी अचो ऐं टिकट कढाए करे हीअं ज़रूरु चइजो, जय सिंधी जय सिंधियत। सदोरी चणी सजदी, हाणे मां टिकटूं पैसा ख़र्च करे कढाए थो अचां ऐं तव्हां बि पैसा ख़र्च करे सिंधी फिल्म ज़रूरु ॾिसो ऐं सिंध जो शान वधायो। जय झूलेलाल। जे तव्हां पाण खे सिंधी सदाइण में फ़ख़ुरु महसूसु कयो था ऐं जे तव्हां खे हीअ शॉर्ट फिल्म वणी आहे त वधि में वधि शेयर कयो, जीअं ॿिया सिंधी बि ॾिसी सघनि। हर सिंधी ग्रुप में पहुचायो ऐं हा, सब्सक्राइब करणु न विसारींदा। ऐं जे तव्हां खे कोन वणी आहे त बि कमेंट ज़रूरु कंदा। सिंधी शॉर्ट फिल्म YouTube चंदर हरदासी।